नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे हिकु अहम ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा आहियूं त खिपरो में टाउन इंतज़ामिया जी लापरवाही सबबि शहर गंदगी जे भर चढ़ी वियो आहे। खिपरो जी शाही बाज़ार बर्फ़ गली में बरसात बाद सफ़ाई न थियण करे शहरी सख़्त परेशानी में मुब्तला आहे। खिपरो में बरसाती पाणी नेकाल न थियण ऐं सफ़ाई अमलो न अचण जे करे दुकानदारनि जो शहीद चौक ते टाउन इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई आहे। दुकानदारनि में शफ़ीक मलिक, नेक मोहम्मद कुंबर, उमर बादशाह जी अॻुवाणी में शहीद चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो करे टाउन इंतज़ामिया ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई है। हिननि टाउन इंतज़ामिया खां मुतालबो कयो त बरसाती पाणी नेकाल करे ॾिनो वञे, ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे हिकु अहम ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा आहियूं त खिपरो में टाउन इंतज़ामिया जी लापरवाही सबबि शहर गंदगी जे भर चढ़ी वियो आहे। खिपरो जी शाही बाज़ार बर्फ़ गली में बरसात बाद सफ़ाई न थियण करे शहरी सख़्त परेशानी में मुब्तला आहे। खिपरो में बरसाती पाणी नेकाल न थियण ऐं सफ़ाई अमलो न अचण जे करे दुकानदारनि जो शहीद चौक ते टाउन इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई है। दुकानदारनि में शफ़ीक मलिक, नेक मोहम्मद कुंबर, उमर बादशाह जी अॻुवाणी में शहीद चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो करे टाउन इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई है। हिननि टाउन इंतज़ामिया खां मुतालबो कयो त बरसाती पाणी नेकाल करे ॾिनो वञे, ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो।